मौजूद नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त हर साल जीअं डिसंबर जे पहिरें आचर ते सिंध सकाफ़त जो ॾियारो पूरी सिंध में मल्हायो वेंदो आहे ऐं उन सां अॼु पटीदड़ शहर में बि 7 डिसंबर आचर ॾींहुं 2025 सिंध सकाफ़त जो ॾियारो वॾे धूमधाम सां मल्हाए पियो वञे ऐं अॼोको ही प्रोग्राम जेको आहे पूरी दुनिया में जिथे जिथे बि असांजा सिंधी माण्हू रहनि था, अमेरिका हुजे, जापान हुजे, इंग्लैंड हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, जिथे बि आहिनि हुननि जो अॼु वॾे जोश ख़रोश सां सिंध सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं अॼु असां पटीदड़ शहर में बि सिंध सकाफ़त जो ॾियारो वॾी धूमधाम सां ऐं जोश ख़रोश सां मल्हाए पियो वञे। असां तव्हांखे नाज़ यूट्यूब चैनल तां ही सॼो ॾेखारींदासीं। तव्हां नाज़रीन खे गुज़ारिश आहे त असांजे हिन नाज़ यूट्यूब चैनल खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। उन सां गॾोगॾु अॼोको सिंधी सकाफ़त ॾियारो मुंहिंजे तरफ़ां नाज़ यूट्यूब जे तरफ़ां तमामु सिंधवासियुनि खे दिली मुबारकबाद क़बूल हुजे। हाणे प्रोग्राम जी असां शुरूआत करे रहिया आहियूं। अचो तव्हांखे वधीक प्रोग्राम ॾेखारियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुनिया जे कुंड कुर्छ में रहंदड़ सभिनी सिंधवासियुनि खे ऐं सिंधियुनि खे सिंध जे क़ौमी ॾींहुं सकाफ़ती ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। उन सां गॾोगॾु नाज़ यूट्यूब चैनल पटीदड़ जे तरफ़ां आऊं ऐं मुंहिंजो दोस्त तव्हांजो मेज़बान आसिफ अली राजभर ऐं मूं सां गॾु मुंहिंजो दोस्त आहे नाज़ चैनल पटीदड़ जे प्रोड्यूसर अदा नज़ीर अहमद अंसारी साहब। नाज़रीन, असां जी हथल कली कोशिशि रही आहे त असां पटीदड़ शहर ऐं पटीदड़ में थींदड़ जेके बि सरगर्मियूं आहिनि या सकाफ़ती हुजनि या समाजी हुजनि उहे अवां ताईं असां लाइव पहुचायूं त जीअं अवां उन्हनि मां लुत्फ़अंदोज़ बि थी सघो ऐं पंहिंजी तारीख़ सुहिणे ऐं क़ाबिल थी सघो। त अॼु नाज़रीन सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं पूरी दुनिया में अॼु वॾी धाम धूम सां मल्हायो थो वञे। अहिड़ी तरह सां सिंध में रहंदड़ बि पंहिंजो पाण मल्हाइनि पिया। असांजी सुञाण आहे, असांजी पहचान आहे। सिंध हिकु क़दीमी वजूद आहे जेको पाकिस्तान जे वजूद खां पहिरियों जो वजूद आहे। नाज़रीन, अॼु जेको आहे सो पटीदड़ शहर में बि हस्ब रवायत सिंध जो सकाफ़ती ॾियारो वॾी अक़ीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे। पटीदड़ में नंढा वॾा मासूम मेज़बान ॿोड़ा पंहिंजे अक़ीदे एहतराम सां सिंध जी रवायत, सिंध जो कल्चर, सिंध जी सकाफ़त खे हथी वधाईंदे पंहिंजो पाण मल्हाइनि पिया। अहिड़ी तरह सां पटीदड़ शहर ऐं स्टेशन शहर मुंहिंजो शहर ॿई ज़िला शहर आहिनि जेके कम्युनिकेशन जे हिसाब सां हिकु आहे। त नाज़रीन, अॼु पटीदड़ शहर में हस्ब रवायत कल्चर डे मल्हायो थो वञे जंहिंजा मंज़र मां असां बराह रास्त ॾिसूं पिया। उमेद आहे त असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा। प्रोग्राम जी शुरूआत थिए पई ऐं जेको हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे मासूम ॿार जेके आहिनि उहे रंगनि में रंगी आहिनि पंहिंजे कल्चर पंहिंजी सकाफ़त सां मुहाबत ऐं इज़हार कंदे धाम धूम ऐं ख़ुशीअ जो हिकिड़ो मंज़र पिया महसूसु कराइनि। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं पटीदड़ शहर जे प्रेस क्लब जे साम्हूं जिते हिकु प्रोग्राम कयो आहे ऐं तव्हां ॾिसो त हर तरफ़ जेको आहे सो सकाफ़त जो ॾियारो आहिनि। नाज़रीन, जीअं त अॼु पूरी दुनिया में सकाफ़त जो ॾियारो वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हायो पियो वञे, अहिड़ी तरह पटीदड़ शहर में बि पटीदड़ शहर जा रवासी जंहिं बि कम्यूनिटी जा आहिनि वॾे अक़ीदे एहतराम सां पंहिंजो कारोबार बि कनि पिया ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे रंगनि में रंगियल आहिनि।
त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पलीगंज शहर जे कार्नर चौक ते जेको मेडिकल स्टोर बि आहे ऐं असांजो क़ाबिल एहतराम उस्ताद अकबर अली साल साहब जेको सिंध ऐं सिंध जे हक़नि जे लाइ आवाज़ उठाइण जो हुनजो पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु किरदारु रहियो आहे त असां उन सां गुफ़्तगू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं जीअं त अॼु सकाफ़ती ॾियारो आहे ऐं ईअं त सम्झो जीअं असांजो ईद जो ॾियारो आहे, तव्हां इन बारे में छा था चवणु चाहियो त केतिरो ख़ुशि आहियो ऐं छा था चवणु चाहियो ऐं कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? साहब तव्हांजी वॾी महिरबानी, नज़ीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां टाइम कढी हिन असांजे क़ौमी ताज में असांखां जेको पंहिंजे ख़्याल जी ॻाल्हि वठणु आया हो। असगर साहब हीअं असांजो जेको अॼोको ॾींहुं आहे उहो ॾींहुं आहे ईअं आहे जीअं मज़हबी तवार थींदा आहिनि असांजा, ख़ासि करे असां सिंध लाइ बि हिकिड़ो मज़हबी मतिलबु हिकिड़ो क़ौमी त्योहार आहे। असीं उनखे ईअं मज़े सां ईअं मल्हायूं था जीअं असां पंहिंजी क़ौमी ॾींहुं मल्हायूं था पिया। ॿिए ॾाढी ख़ुशी थी आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे। नंढड़ा ॿार मतिलबु ॾिसी ॿार खे ड्रेसूं पिया अजरक पिया आहिनि, पटका पिया आहिनि, उन्हनि जी ख़ुशी ॾिसी असांखे तमामु बेहद ख़ुशि थी त क़ौम जेका आहे सा हींअर पंहिंजी सुजाॻ थी चुकी आहे ऐं उहो पंहिंजा कल्चर खे पंहिंजी सकाफ़त खे जहिड़ो करण जे लाइ जदोजहद में रवादो आहे। इंशाअल्लाह इहो जस्तजू इहो क़ौम नाउमीदी का कोन्हे का बिल्कुलु उम्मीद आहे असांखे इहो क़ौम कॾहिं कॾहिं पंहिंजो हक़ आहिनि, पंहिंजे हसरात कोन्हे त असां पूरो उम्मीद आहियूं इंशाअल्लाह पंहिंजा हक़ वठी पंहिंजी आज़ादी वठंदा। महिरबानी साईं। नाज़रीन ने असगर राज पर नाज यूट्यूब चैनल जो मेज़बान इंजीनियर रिटायर्ड इकबाल समो खां इंटरव्यू वठी रहियो आहे सकाफ़त ॾियारे। इकबाल समो पलीगंज शहर जो मौजूद पंहिंजी महिनत सां कामयाब ज़िंदगी बसर करे रहियो आहे। सिंध सकाफ़त जे ॾियारे ते हर सिंधी सकाफ़त जे रंग में रंगियल आहे। तव्हांखे उहो मंज़र असां ॾेखारे रहिया आहियूं। ये असीं मोहतरम डीओ साहब उस्ताद मुमताज़ अली मलक साहब डीओ साहब उस्ताद मुमताज़ अली मलक साहब सकाफ़त ॾियारे ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रहिया आहे। उस्ताद मुमताज़ अली मलक साहब पलीगंज जो मौजूद शख्सियत मंझां पाण तमामु हर कंहिं सां दोस्तानो माहौल रखण वारा कॾहिं बि पंहिंजे शहर वारनि सां पंहिंजी ऑफिसरी वारो इज़हार न कंदा आहिनि। तमामु बहितरीन मोतबर शख्सियत पलीगंज जी डीओ साहब उस्ताद मुमताज़ अली मलक साहब पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार
करे रहियो आहे, पंहिंजे सकाफ़त खे पढ़ाए रहियो आहे। नाज़रीन, ही तव्हांखे असां मंज़र ॾेखारे रहिया आहियूं जलालजी रोड पडीदन जा। जलालजी रोड पडीदन जे शहर जा अंदरूनी मंज़र आहिनि जेकी असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। जीअं तव्हांखे असां पहिरियां ॿुधायो त असांजी कोशिशि आहे त असां जीअं कैमरा खणी अचूं था शहर में त भला शहर खे बि कुझु कवरेज कयूं। कुझु बाज़ार जो बि लुक फिल्म बंदि कयूं। हर सिंधी ख़ुशीअ जो इज़हार करे रहियो आहे, पंहिंजी सकाफ़त ते नाज़ करे रहियो आहे। जीअं त नाज़रीन, असांजी सिंधी सकाफ़त तमामु पुराणी ऐं तमामु शाहूकार सकाफ़त आहे। पाकिस्तान में सभु सकाफ़तूं जेतिरा बि माण्हू पाकिस्तान में रहनि था सभिनि जी सकाफ़त बहितरीन आहे, ख़ूबसूरत सकाफ़त आहे, पर सिंध जी सकाफ़त अलॻि सुञाणप रखे थी। नाज़रीन, सिंध जो हर शख़्स सिंध ते ॻाल्हाइणु चाहे थो, हर शख़्स पंहिंजे मोहबत जो इज़हार करणु चाहे थो। तमामु ख़ूबसूरत सिंधी माण्हू सिंधी सकाफ़त जी आहे ख़ूबसूरत। हर सिंधी माण्हूअ खे इज़हार करण जो मौक़ो मिलणु खपे। असांजी नंढड़ी कोशिशि आहे, इंशाअल्लाह तव्हां नाज़रीन खे पसंदि ईंदी। अहिड़ा इवेंट जेके थियनि था इन्हनि खे महफ़ूज़ करण जी बि ज़रूरत आहे। इन लाइ असां जेके नंढी कोशिशि कई आहे त असां थोरी थोरी शयूं जेके पडीदन जे शहर में आस पास थियनि थियूं उन्हनि खे असां फिल्म बंदि करे यूट्यूब ते महफ़ूज़ कयूं। हीअ असांजी नंढड़ी कोशिशि आहे। ॾिसूं था त ॾिसंदड़ केतिरो असां सां तावन कनि था, साथ ॾियनि था, हिमत अफ़ज़ाई कनि था। असां सिर्फ़ु नाज़रीन खे गुज़ारिश करे सघंदासीं त असांजे चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कनि। पडीदन शहर जो मौजूदु शख़्सियत मोहतरम गुलाम शबीर अंसारी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रहियो आहे, सिंध जी सकाफ़त ते ॻाल्हाए रहियो आहे, तमामु ख़ूबसूरत अल्फाज़ इस्तेमालु करे रहियो आहे। नाज़रीन, ही पडीदन प्रेस क्लब जे साम्हूं जा मंज़र आहिनि जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। जलालजी रोड पडीदन प्रेस क्लब जे साम्हूं जा मंज़र आहिनि
थोड़ी देर खां पोइ जेका पडीदन स्टेशन नुसरत केनाल खां रैली निकितल आहे वो पंहिंजा मुख़्तलिफ़ रस्ता तय कंदी ऐं तमामु जल्द इन ई जॻह ते पहुचण वारी आहे, पडीदन प्रेस क्लब ते पहुचण वारी आहे। असीं कोशिशि कंदासीं त उन रैलीअ जो बि तव्हांखे हाल अहवाल ॿुधायूं जेका हर साल पडीदन स्टेशन नुसरत केनाल खां निकिरंदी आहे ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ रस्तनि सां गुज़रंदी जलालजी रोड प्रेस क्लब जे साम्हूं पहुचंदी आहे। उहा तमामु जल्द रैली पहुचण वारी आहे। असीं कोशिशि कंदासीं त तव्हांखे उहा उन रैलीअ जा बि असां तव्हांखे मंज़र ॾेखारियूं। सिंधी माण्हुनि जो पंहिंजो अंदाज़ आहे, सिंधी सकाफ़त तमामु ख़ूबसूरत ऐं शाहूकार सकाफ़त आहे। अजरक, टोपी, कमीज़, सलवार तव्हां ॾिसी सघो था केतिरी। उन खां अलावा जेके शहर ॻोठ वाहण तव्हां सिंध जा ॾिसो तव्हांखे कहिड़ी ख़ूबसूरती लॻंदी। प्रेस क्लब पडीदन जलालजी रोड जे साम्हूं, जलालजी रोड पडीदन प्रेस क्लब जे साम्हूं जा ही मंज़र असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। असांजी कोशिशि आहे त जेके बि ख़ूबसूरत मंज़र आहिनि उहे तव्हांखे असां ॾेखारियूं, असां नाज़रीन जे अख ताईं पहुचायूं। जीअं तव्हांखे असां ॿुधाए चुका आहियूं त हीअ असांजो मौजूज़ असगर अली राजपर जेको नाज़ यूट्यूब जो कंपेयरिंग करे रहियो आहे, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ सां कंपेयरिंग कंदड़। नाज़रीन हे जलालजी रोड ते कुझु दुकान आहिनि उहे असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। हे आहे इरफान कम्युनिकेशन एंड टेलर्स, डबल कम पियो करे, उहो असां तव्हांखे ॾेखारियूं था। इरफान कम्युनिकेशन टेलर्स, इरफान एंड अब्बास तुर्राबी, इरफान कम्युनिकेशन डाउनलोडिंग गैस कैश, इरफान राजपूत, ये कुछ दोस्त बैठा हैं, मौलवी अब्बास उल हसन तुर्राबी, वल्लाह खैर राज़िकीन, माशाअल्लाह खूबसूरत मंजर। नाज़रीन ये इरफान डाउनलोडिंग कम्युनिकेशन पंहिंजो मेहनत मज़ूरी करे रहियो आहे। सिंध जे सकाफ़त में रंगियल इरफान अली राजपूत डाउनलोडिंग सां गॾोगॾु पाण टेलरिंग जो बि कमु करे रहियो आहे। ये तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो, ख़ूबसूरत मंज़र आहिनि, सकाफ़त ॾियारे जा।
जलाल जी रोड पढ़ीदड़ जा मंज़र आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो। हेयर कटिंग शॉप सुगर अली राजपुर हेयर कटिंग शॉप ते गुफ्तगू कंदे खूबसूरत अंदाज सां गुफ्तगू। नाज़रीन हर साल जैन साल भी पढ़ीदड़ शहर में सिंध सकाफ़त ॾियारो वॾी धूमधाम सां मल्हाए पियो वञे। हीअ असीं तव्हांखे जलाल जी रोड पढ़ीदड़ जा मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। उहो रैलीअ जी आमद शुरू थी वई जेका असीं तव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं त पढ़ीदड़ स्टेशन खां नुसरत कैनाल खां जेका रैली निकिती आहे पहुचण वारी आहे उहा पुॼी वई आहे ऐं उन जा असीं तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं। उमेद त तव्हांखे ही मंज़र पसंदि ईंदा। तमामु ख़ूबसूरत मंज़र आहिनि, तमामु ख़ूबसूरत रैली ॾिसी सघो था। जोग ब जोग इंसान सिंधी माण्हू सिंधी टोपी अजरक में मलबूज़ आहिनि ऐं पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार कंदे हीअ रैली पढ़ीदड़ शहर में दाख़िल थी रही आहे। अख्तर अली यारी के साथ झांसीदार राजपुर गुफ्तगू कर रहा है। तव्हां ये मंज़र ॾिसी रहिया आहियो। मौजूद नाज़रीन वॾो तमामु माण्हुनि जे ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि। पंहिंजे सकाफ़त जो ॾियारो वॾी धूमधाम सां मल्हाए रहिया आहिनि। तव्हां ही जलाल जी रोड पढ़ीदड़ जा मंज़र ॾिसी रहिया आहियो। असगर अली राजपूत साहब अख्तर हाजी साहब कर रहे हैं। अख्तर हाजी साहब हिकिड़ो तमामु जदोजहद कंदड़ कारकुन आहे। पाण शेर व शाइरी सां बि अदब सां दिलचस्पी रखनि था। हाफिज़ साहब सां नंढड़ा सुमड़ा सिंध जे
सकाफत के रंग में रंगियल माशाअल्लाह। नाज़रीन ही जलाल रोड पढ़िजन प्रेस क्लब के साम्हूं जा मंज़र आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ये रैलीअ जा रैलीअ में शिरकत कंदड़ मौजूदीन तव्हांजे साम्हूं असगर अली राजपूत साहब रैलीअ जो हाल ॿुधाईंदे। तव्हां ॾिसी सघो था त केतिरो अंदाज़ माण्हुनि जी रक्षा रैलीअ में। हर माण्हूअ खे सिंधी टोपी पातल आहे, अजरक बुलंद ते आहे। तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन तमामु ख़ूबसूरत मंज़र रैलीअ जा तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन अब्दुल गनी शर माशाअल्लाह तव्हां ॾिसी सघो था प्रेस क्लब पढ़िजन जे साम्हूं जा मंज़र आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। असांखे उमेद आहे त हीअ वीडियो हीअ रैली ये सिंध सकाफ़त जो ॾियारो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। असांजे चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी ये ॾिसी सघो था हर सिंधी माण्हू सिंध जे सकाफ़त में रंगियल आहे। ॾिसी सघो था नाज़रीन नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा बि वॾे जोश ऐं ख़ुरोश सां रैलीअ में शामिल आहिनि। दुकानदार बि सिंध जे सकाफ़त जे रंग में रंगियल आहिनि। तव्हां ॾिसी सघो था माशाअल्लाह। ईअं लॻी रहियो आहे ॼण पोइ एतिरी ख़ुशी आहे शहरनि में रैलियुनि में ईद वांगुरु जीअं ईद जूं ख़ुशियूं असगर अली राजपूत साहब अब्दुल मजीद अंसारी सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। अब्दुल मजीद अंसारी पुराणो कामरेड पढ़िजन शहर जो हर रैलीअ में हबीब अंसारी मौजूद हूंदो हो पर अफ़सोस वो हिन दुनिया मझा लाडाणो करे विया। हिन साल हबीब अंसारी ही रैलीअ में शिरकत नाहे। वो पंहिंजो वक़्तु पूरो करे हिन दुनिया मां वियो हलियो। नौजवान क़यादत पढ़िजन। नाज़रीन तव्हां हींअर ॾिसी रहिया आहियो पढ़िजन शहर कल्चर डे जो मंज़र।
नंढा वॾा पोड़ा पका सभु सिंध जे सकाफ़त जे रंग में रंगियल आहिनि तव्हां ॾिसी सघो था। माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾिसो न हर हिकु सिंधी सिंध जे सकाफ़त में रंगियल नंढड़ो ॾिसो पटको कहिड़ो ॿधी आयो आहे। वाह साईं वाह, माशाअल्लाह, वाह वाह। ईद जो मंज़र आहे, ईद जो मंज़र आहे, ख़ुशी ख़ुशी आहे, हर तरफ़ ख़ुशी ख़ुशी, ख़ुशीअ जा गीत हली रहिया आहिनि, हर तरफ़ ख़ुशी ख़ुशीअ जा मंज़र पिया था ॾिसण में अचनि। हीअ पढ़ीदड़ शहर जलालजी रोड जा मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। वाह वाह जी वाह, पढ़ीदड़ शहर जे बाज़ार जा बि मंज़र तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं। उमेद तव्हांखे पसंदि ईंदा। नंढड़ा ॿारड़ा बि सिंधी टोपियूं अजरक सिंधी ड्रेस में पढ़ीदड़ अंदरूनी शहर जो ॾेख तव्हां ॾिसी रहिया आहियो। अब्दुल मजीद अंसारी आहे, गुलाम मुस्तफ़ा अंसारी, इहो तकिड़ो आहे ॾाढो, हिनखे वॾो को कमु आहे, बीहे ई कोन थो, ॾाढो चयोमांसि पर बीठो न भॼियो। हीअ तव्हां ॾिसो था मंज़र पढ़ीदड़ शहर जा। माशाअल्लाह, हे सही पढ़ीदड़ शहर तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। पढ़ीदड़ जी बाज़ार, पढ़ीदड़ जो शहर। हितां इहा रैली गुज़रण वारी आहे अनकरीब, इहा रैली हितां गुज़री पढ़ीदड़ शहर जे बाज़ार विच बाज़ार मां थींदी टाउन कमेटी रोड पढ़ीदड़ स्टेशन ते रवानी थींदी। ये वज़ीर सोलंकी अजरक जे पटके सां सिंध जी सकाफ़त में रंगियल हेयर कटिंग सैलून जो मालिक वज़ीर सोलंकी तव्हां ॾिसी रहिया आहियो। अजरक जे पटके सां ख़ूबसूरत पियो लॻे। पोइ परियां एडवोकेट खलील रहमान शरबल्लोच, असगर अली राजपर जा असां थोराईंदा आहियूं, निहायती थोराईंदा आहियूं। पोइ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ऐं नाज़ चैनल ते कंपेयरिंग जा फ़राइज़ अंजाम ॾेई रहियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असगर अली राजपर सां गॾु ज़ाहिद हुसैन सुमरो दुनिया हज़ार रंग यूट्यूब चैनल जो यूट्यूबर आहे। दुनिया हज़ारे रंग तमामु मालूमाती वीडियो तव्हांखे मिलंदियूं। दुनिया हज़ारे रंग चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कयो ऐं वीडियो ॾिसी पंहिंजे राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कजो। दुनिया हज़ारे रंग ज़ाहिद हुसैन सुमरो यूट्यूबर तव्हांजे साम्हूं। असीं नाज़रीन खां माज़रत खवां आहियूं त कुझु तकनीक मसइले जे करे ओरिजिनल साउंड असीं पेश न करे सघियासीं। तंहिंजे लाइ ॾिसंदड़नि खां माज़रत।
हाणे त कोशिशि पूरी कंदासीं जीअं का बि टेक्निक ग़लती न थिए। असां हिकु दफ़ो वरी माज़रत खवां आहियूं ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खां त कुझु तकनीकी ख़राबीअ जे करे ओरिजिनल साउंड न अची सघियो आहे। यान पढ़ीदा निशार जा अंदरूनी मंज़र चिकन शॉप माशाअल्लाह। नाज़रीन तव्हां पढ़ीदा निशार जा अंदरूनी मंज़र पिया ॾिसो। हिन रस्ते सां इहा रैली गुज़रंदी। चटपटा पकोड़ा माशाअल्लाह ज़बरदस्त। मच्छी वारो वेठो आहे, मच्छी पियो खपाए, सब्ज़ी वारो सब्ज़ी पियो खपाए। इहा नदीम खोखर। नाज़रीन मां नज़ीर अहमद अंसारी नाज़ चैनल पढ़ीदन तव्हां सां मुखातिब आहियां। उम्मीद तव्हांखे असांजी हीअ कोशिश पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल नाज़ चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जीअं त अॼु डिसंबर जो पहिरियों आचर आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त डिसंबर जे पहिरें आचर ते सिंध सकाफ़त जो ॾियारो भरपूर तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे। अॼु पढ़ीदन शहर में बि सिंध सकाफ़त जो ॾियारो मल्हाए पियो वञे। उहो असां तव्हांखे मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। उमेद त तव्हांखे इहे पसंदि ईंदा। हीअ रैली जेका हींअर तव्हांखे असां ॾेखारींदासीं इहा पढ़ीदन स्टेशन नुसरत कैनाल खां निकिरंदी आहे, जेका मुख़्तलिफ़ रस्ता तइ कंदी पढ़ीदन टाउन में पहुचंदी आहे ऐं पढ़ीदन टाउन में प्रेस क्लब ते पहुची करे उहो हिकिड़ो जलसे जो एहतमाम कंदा आहिनि। उन खां पोइ हीअ रैली वरी नुसरत कैनाल जे लाइ वापसीअ जो सफ़र शुरू कंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि खां गुज़रंदी टाउन कॉमेडी जे रस्ते खां वापसि पढ़ीदन स्टेशन नुसरत कैनाल ते इख़्तिताम पज़ीर थींदी आहे। ही तव्हां ॾिसो था त केॾो दोग जर दोग जोग दर जोग इंसाननि जो समुंड आहे जेको वॾी ख़ुशीअ में झुमरियूं पाए रहिया आहिनि ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾेई रहिया आहिनि कल्चर ॾींहं जूं। ऐं हीअ जेको कल्चर ॾींहुं आहे पूरी दुनिया में जिथे जिथे बि सिंधी रहनि था पूरी दुनिया में ही ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजे शहर पढ़ीदन में बि हिन कल्चर डे खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां मल्हाइण जी कोशिशि कंदा आहिनि। परे परे खां दोस्त अहबाब कई अचे शहर में
हिन रैलीअ में शरीक थियण जी कोशिशि कंदा आहिनि। हीअ रैली तव्हांखे पढ़ीदन शहर मां गुज़रंदे ॾेखारे रहिया आहियूं। शानदार रैली, शानदार गीतनि ते झुमरियूं, तव्हां ही ख़ूबसूरत मंज़र नाज़ चैनल तव्हां ॾिसी रहिया आहियो। यूट्यूब जो नाज़ चैनल मोज़िज़ नाज़रीन हुनखे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, उन सां असांजी हिमत अफ़ज़ाई थींदी आहे। पढ़ीदन शहर जा ई तव्हांखे असां मंज़र ॾेखारे रहिया आहियूं, अंदरूनी शहर जा मंज़र आहिनि। रैलीअ सां गॾु गॾु नाज़रीन असां शहर जी बि थोरी कवरेज कयूं था, जीअं मालूमात रहे। ही जेको हाल जा वीडियो या फोटा आहिनि उहो वरी माज़ीअ मंझि ॾिसण में कीअं था अचनि। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ तब्दीली ईंदी रहे थी, इंसाननि में बि तब्दीली अचे थी, जाग्राफी तौर ते बि तब्दीली अचे थी, शहरनि में बि तब्दीली अचे थी। जेके अॼु सादा दुकान आहिनि वरी कुझु टाइम खां पोइ उते वरी बहितरीन दुकाननि जी वॾावठी थी वञे। मस्जिद अंसारी हिन सां गॾु जेको ॿियो मस्जिद सोलंगी, ॿई मस्जिद आहिनि। हिननि खे चवां थो ॿई मस्जिद बीहो, हिकिड़े मस्जिद खे सिंधी टोपी पातल आहे, ॿिए मस्जिद खे सिंधी टोपी कान्हे, वरी बि ॿई मस्जिद अथव। मस्जिद अंसारी सिंधी टोपीअ सां, ॿियो मस्जिद सोलंगी। ये पढ़ीदन शहर जा अंदरूनी मंज़र आहिनि। ये सेठ सोने जो रिज़ की दुकान आहे। ये भी सिंध के सकाफ़त में रंगीन आहे। तव्हां ॾिसी अंदरूनी मंज़र पढ़ीदन शहर जा आहिनि। इहो होटल आहे। सब्जी जी शॉप आहे। मुजीब अंसारी जा दुकान बंदि पिया आहिनि। ये साम्हूं ये सेठ खलील आहे, असांजे पाड़े जो सेठ खलील राजपूत। नानो अबड़ो। अंदरूनी शहर जा मंज़र। मंझंदि जो अक्सर दुकान बंदि करे घर लाइ वेंदा। अंदरूनी शहर जा ई मंज़र आहिनि जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। नाज़रीन, कुझु घणनि खां पोइ हितां रैलीअ जो गुज़र थियणो आहे। ये टोन कॉमेडी पढ़ीदन जे साम्हूं जा ई मंज़र आहिनि जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। पढ़ीदन टोन कॉमेडी जे साम्हूं जा मंज़र जितां रैली सिंध सकाफ़त ॾियारे वारी रैली जो गुज़र हितां थींदो।
तव्हांखे उहा असां मंज़र ॾेखारींदासीं। शानदार रैली आहे। वॾो जोश ऐं ख़रोश सां तव्हां ॾिसी सघो था। रैलीअ जो ही वापसी जो सफ़र आहे। बीदन शहर खां वापसी जो सफ़र आहे जेका नुसरत के नाल पदीदन स्टेशन ते जलसे जी सूरत खां पोइ इख़्तिताम पज़ीर थींदी। तव्हांखे असां ही मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। सिंध सकाफ़त ॾियारे जी रैलीअ जा मंज़र आहिनि। तमामु ख़ूबसूरत मंज़र तव्हां ॾिसी सघो था। वॾो जोश जज़्बो ऐं ख़ुशीअ जो इज़हार कंदे रैली पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां दवा। तमामु ख़ूबसूरत रैलीअ जा मंज़र। नाज़रीन, हिन नाज़ यूट्यूब चैनल खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।